सियारे जी मौसम ईंदे ई गरम कपिड़नि स्वेटरनि ऐं कोटनि जो इस्तेमालु शुरू थी वेंदो आहे। इन सां गॾु तफ़रीह माॻनि ऐं दोस्तनि यारनि सां महफ़िलूं ऐं मच कचहरियूं मचण बि शुरू थी वञनि थियूं। पर इन मौसम जी हिकु ॿी ॻाल्हि बि तमामु सुठी आहे त सियारे में वणंदड़ ऐं मनपसंदि खाधा खाइण जो बि मौक़ो मिली वञे थो। नाश्ते में माखियूं मखण, थूम कड़ियूं, धोरा, सचे गिह सां मखियल चांवरनि जूं गरम गरम मानियूं, मंझंदि जे वक़्तु पीज़नि ऐं सब्ज़ियुनि में पुलाव, उन्हनि में ॾही मखण, चटणियूं, खटाण ऐं राति जे वक़्तु साग पलियूं, दालियूं ऐं उन्हनि में मखण चाणा। वाह वाह, छा ॻाल्हि कजे। साग पलियूं ऐं उन्हनि में मखण त सभु कंहिंजी पसंदीदा खाधा हूंदा आहिनि, पर उहे रुगो ज़ाइक़े जे हवाले सां ई वणंदड़ न पर सिहत जे हवाले सां बि वॾनि फ़ाइदनि वारा आहिनि। सियारे जे साई भाॼनि, साग ऐं पली में नारंगी खां वधीक विटामिन सी ऐं पालक खां वधीक विटामिन ए मौजूदु आहिनि। इहे खाधा जरासीमनि खां महफ़ूज़ रखण लाइ इंतिहाई बहितरीनु हुजनि था, जंहिंजे करे सियारे जी बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण जी सघ मिले थी। उन्हनि में विटामिन ए, B6 ऐं C3 सां गॾु कैल्शियम, पोटाशियम, प्रोटीन, आयरन, फाइबर, ज़िंक ऐं फास्फोरस बि मौजूदु हुजनि था, जंहिंजे करे इहे सिहत जे अनेक फ़ाइदनि वारा खाधा आहिनि। साग में मौजूदु ल्यूटीन दिमाग़ी सेलनि जे वाध वेझ लाइ तमामु सुठो आहे, जंहिंजे करे दिमाग़ी सिहत ऐं कारकर्दगी बहितर थिए थी। साग में मौजूदु ल्यूटीन ऐं याक्ज़ेथन जी मौजूदगी अखियुनि जी बीनाई खां महफ़ूज़ रखे थी। इन में मौजूदु विटामिन के ऐं कैल्शियम हॾनि, ॾंदनि ऐं वारनि जी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। एंटीऑक्सीडेंट हुजण जे करे साग मोज़ी मर्ज़नि जा ख़तरा टारे छॾींदो आहे, जॾहिं त अहिड़ा खाधा खाइण सां ब्लड प्रेशर, शुगर ऐं दिलि जी बीमारियुनि जा इम्कान बि घटिजी वेंदा आहिनि। साग गुर्दनि जी सिहत लाइ बि बहितरीनु खाधो हूंदो आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।